अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चारो हाज़िर आहियां। नज़र वझूं था قاضي احمد खां سائل لاکو जी रिपोर्ट ते। मलाह برادري مختلف تنظيمن پاران सनम हैदर शाह सनाए जे कब्रिस्तान में मलाह برادري जे क़ब्रुनि मां लाश कढी ॿिए हंधि दफ़नाइण ख़िलाफ़ रैली कढी हथनि में प्ले कार्ड खणी प्रेस क्लब चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे ज़फर शाह ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते अॻवान मोहम्मद रफ़ीक मलाह, उमरान मलाह, पीपल्स पार्टी अॻवान हाजी खान लाکو, PTI तालका जनरल सेक्रेटरी नूरुद्दीन मांझोठो, PPP अॻवान अब्दुल हाफिज़ जूणो, STP अॻवान बशीर चोखियो, डॉक्टर शबीर चांडियो, मोहम्मद रमज़ान लाशारी, अयूब मलाह, आफ्ताब गुल मलाह, सेठ लियाकत आरई, सेठ यासीन मीरानी ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सन में ज़फर शाह मलाह برادरीअ जे मुर्दनि जा लाश क़ब्रुनि मां कढी इंसानियत खे लॼाए छॾियो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़मत कजे थी। हीउ वाक़ियो इंसानियत सोज़ आहे। ज़फर शाह मथां FIR दाख़िल कई वई आहे, पर बाअसर हुजण करे पुलिस उनखे अञा ताईं गिरफ़्तार नाहे कयो। उन्हनि वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं IG सिंध खां मुतालबो कंदे घुर कई आहे त बाअसर ज़फर शाह ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि एहतजाज जो दाइरो वधाए वेंदो।